इंशाल्लाह नेक्स्ट हमारा जो टारगेट होगा वो सखर हैदराबाद होगा। अल्हम्दुलिल्लाह मौलाना साहब की क़यादत में, आपकी लीडरशिप में ये आज तकमील पे पहुंच रहा है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 306 किलोमीटर सखर हैदराबाद मोटरवे M6 जी पीढ़ जो पत्थर रखी छो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मोटरवे M6 जी पीढ़ जो पत्थर रखण लाइ सखर पहुतो, जिते सुध सुमावारी वफ़ाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब, वफ़ाकी वज़ीर मौलाना असद महमूद अहसन इकबाल, IT जो वज़ीर अमीनुल हक, कमर ज़मान कायरा ऐं सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि साणस गॾु हो। वज़ीर आज़म वफ़ाकी वज़ीरनि ऐं सिंध जे वॾे वज़ीरनि सां गॾु मनसूबे जी पीढ़ जो पत्थर रखियो। सखर हैदराबाद मोटरवे पेशावर कराची मोटरवे PKM जो आख़िरी हिस्सो आहे, जंहिंखां पोइ पाकिस्तान जा समूरा वॾा ऐं अहम शहर मोटरवे सां जुड़ी वेंदा। उहो मनसूबो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत 3 महीननि जे मुख़्तसर अरसे में मुकमल कयो वेंदो। उन हवाले सां NHA जे तर्जुमान ॿुधायो त मनसूबे ते 370 अरब रुपयनि खां वधीक लागत ईंदी, जंहिं ते 15 इंटरचेंज, सिंधु दरियाउ ते हिकु वॾो पुल, 19 अंडरपास ऐं 6 फ्लाईओवर्स तामीर कया वेंदा। मोटरवे जे ॿिन्ही पासे 50 किलोमीटर जे फ़ासिले ते 10 सर्विस एरियाज़ तामीर थींदा। उहो मोटरवे जामशोरो हैदराबाद, मटियारी, शहीद बेनज़ीराबाद, नौशरो फिरोज़, खैरपुर ऐं सखर जे ज़िलनि खां गुज़रंदो। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त असां इमरान ख़ान जो साथ ॾिनो ॾेई रहिया आहियूं ऐं अॻिते बि ॾींदा रहंदासीं। चौधरी परवेज़ इलाही सां सूबाई वज़ीर मोहम्मद लतीफ़ नज़र मुलाक़ात कई, जंहिंमें सूबे जी सियासी सूरतहाल ऐं फैसलाबाद में तरक़ियाती कमनि ते थींदड़ अॻुभराई ते ॻाल्हियूं कयूं वयूं। जॾहिं त लतीफ़ होसे परवेज़ इलाही खे मादनियात खाते जी कारकर्दगी खां आगाह कयो। उन मौक़े ते पंजाब जे वॾे वज़ीर चयो त PTI चेयरमैन इमरान ख़ान पाकिस्तान जो मशहूर अॻवान आहे। असां संदसि साथ ॾिनो ॾेई रहिया आहियूं ऐं अॻिते बि ॾींदा रहंदासीं। मां कंहिं बि हिकु माण्हू जे बजाए समूरी टीम खे गॾु खणी हलंदो आहियां। हुन चयो त असांजी सियासत जो मक़सदु आम माण्हुनि जे हालतनि में बहितरी आणणु आहे। हमेशह ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे लाइ सुठी ऐं सची नियत सां कमु कंदो आहियां। अॻिते बि कंदा रहंदासीं। असां अवाम जे लाइ अहिड़ा कमु कंदासीं जो अवाम हर दौर में असांखे यादि रखंदी। पंजाब जे वॾे वज़ीर वधीक चयो त असां नून लीग जीअं इंतकामी सियासत कॾहिं बि नाहे कई। असां हमेशह मुस्बत सियासी रिवायतूं क़ाइमु कयूं आहिनि। पंजाब जे घरू सलाहकार उमर सरफराज चीमा वज़ीर आज़म जे पुट सलेमान शहबाज जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त NRO बम फ़ाइदो हासिल कंदड़ सलेमान शहबाज बि अॼु ॻाल्हाए रहियो आहे। उमर सरफराज चीमा वधीक चयो त सलेमान शहबाज जे वालिद शहबाज शरीफ खेसि क्लीन चिट ॾियारण लाइ समूरा तरीक़ा इस्तेमाल कया। अरबे रुपयनि जी करप्शन कंदड़नि खे जेल में हुजणु घुर्जे, पर करप्ट टोलो फोरन खे प्रोटोकॉल ॾेई रहियो आहे। सर्टिफाइड फोरू मुल्क मथां काबिज़ थी विया आहिनि। उमर सरफराज चीमा चयो त शरीफ फैमिली मुआशरे में करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग जा रिकॉर्ड क़ाइमु कया। संदन कहाणियूं हर माण्हू खे चङी रीति यादि आहिनि। इसाक डार पाण इतराफ़ कयो हो त शरीफ ख़ानदान जे लाइ मनी लॉन्ड्रिंग कई। हुन वधीक चयो त शरीफ ख़ानदान A1 फील्ड रेफरेंस जे अरबे रुपयनि जी असासनि जा सबूत अॼु ताईं जमा नाहे कराए सघियो। तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान ओमनी ग्रुप के नोटिस जो जवाब ॾेई छॾियो आहे। इमरान खान पंहिंजो जवाब बैरिस्टर हसान खान न्याज़ी ऐं बैरिस्टर मियां वलीद अशरफ के हवाले सां उमाणियो, जंहिंमें ओमनी ग्रुप तरफ़ां नेब सां कयल प्लेबार गेम जा तफ़सील शामिल किया विया आहिनि। इमरान खान पंहिंजे जवाब में चयो आहे त नोटिस कानूनी हवाले सां सरासर कूड़ो आहे, जेको हद तक इज़त ऑर्डिनेंस 2022 जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि ते पूरो नथो लहे।
जवाब में वधिक चयो वियो आहे त ओमनी ग्रुप पारां उमाणियल नोटिस बेबुनियाद गैर कानूनी ऐं सरासर कूड़ो आहे। ओमनी ग्रुप नोटिस फौरी तौर ते वापसि वठी ऐं तहरीक इंसाफ चेयरमैन खां माफ़ी घुरे। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजे जवाब में चयो आहे त उहो नोटिस कानूनी एतबार सां सरासर कूड़ो आहे। 2018 जी GIT रिपोर्ट में ओमनी ग्रुप, ज़रदारी ग्रुप ऐं बहरिया टाउन विच में वेझनि लाॻापनि जो इंकशाफ थियो। नेब तरफ़ां जाली अकाउंट्स ऐं बदअनवानी जे 6 केसेस ते जांच जी शुरूआत कई वई आहे। नेब रेफरेंस मूजिबि उन केसेस में ज़रदारी ग्रुप ऐं बहरिया टाउन सां गॾु ओमनी ग्रुप बि नामज़द कयो वियो हो। याद रहे त तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान दावा कई आहे त ओमनी ग्रुप नेब खां प्ले बारगेन कई, जंहिंखां पोइ ओमनी ग्रुप जे अब्दुल मजीद गनी खेसि 9 अरब रुपया हर्जाणे जो नोटिस सुम्हाणियो हो। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त असेंबलियूं टोड़ण जे मामले ते काफ लीग ऐं PTI हिक पेज ते आहिनि। 20 दिसंबर खां अॻु असेंबलियूं टोड़ण जी तारीख़ जो ऐलान कंदासीं। तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान जी सदारत हेठि साहिवाल, सरगोदा डिवीज़ननि ऐं मियांवाली असेंबली मेंबरनि जो इजलास मुनक़द थियो। ॿिन्ही डिवीज़ननि सां तालुक़ रखंदड़ MPs असेंबलियूं टोड़ण जे फ़ैसिले ते तौसीक़ करे छॾी। इजलास दौरान इमरान खान चयो त हिन महीने असेंबलियूं टोड़ियूं वेंदियूं। असांजी सियासत मुल्क खां मथां ई न आहे। मुस्लिम लीग काफ असेंबलियूं टोड़ण जे मामले ते हिक पेज ते आहे। काफ लीग अहम इत्तेहादी आहे, उन्हनि खे पंहिंजे फ़ैसिले खां आगाह करे छॾियो आहे। चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल चयो आहे त नेब कानून जे ग़लत इस्तेमाल सां केतिरनि ई माण्हुनि जा कारोबार तबाह थी चुका आहिनि, जॾहिं त नेब तरमीम मां फ़ाइदो सिर्फ़ तरमीम कंदड़नि खे मिलियो आहे। सुप्रीम कोर्ट में नेब तरमीम ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी, जंहिंमें तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान जे वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो त एग्ज़ेक्टिव पंहिंजो कमु न करे त माण्हू अदालत वटि ईंदा आहिनि। ॿुधणी दौरान जस्टिस उमर अता बंदियाल चयो त नेब तरमीम हिन असेंबली में ई कई जेका मुकमल ई न आहे। उन नुक़्ते ते को बि कानून नाहे मिलियो त अण मुकमल असेंबली कानून साज़ी करे सघे थी या न। सियासी हिकमत अमली सबबि अध खां वधीक असेंबली बाइकाट करे रखियो आहे। जस्टिस एजाज रिमार्क्स ॾिना त नेब तरमीम मां फ़ाइदो सिर्फ़ तरमीम कंदड़नि खे ई थियो आहे। कुझु माण्हुनि जे ॾिनल लाइन ते समूरी सियासी पार्टी हली रही आहे। लाइन फॉलो कंदड़नि सां फ़ाइदो सिर्फ़ कुझु माण्हुनि जी ज़ात खे पहुतो। नेब तरमीम जी हिदायत कंदड़नि खे असुल फ़ाइदो पहुतो। छा अहिड़ी सूरत हाल में अदलिया हथ पेर ॿधी तमाशो ॾिसे? नेब तरमीम खे बिना बहस जे तकड़ में मंज़ूर कयो वियो। तरमीम करण जी नेब ई साफ़ न हुजे त अॻियां कुझु सम्झण जी ज़रूरत ई न आहे। नोबेल इनाम माणींदड़ मलाला यूसुफज़ई 4 ॾींहनि जे दौरे ते लाहौर पहुची वई आहे। मलाला ट्वीट में पंहिंजी पाकिस्तान अचण जी तस्दीक कंदे लिखियो आहे त पंहिंजे मुल्क पाकिस्तान ते हमेशह सुठो एहसास पैदा थींदो आहे। मूंखे लाहौर अची तमामु घणी ख़ुशी थी आहे। मलाला पंहिंजे वालिदैन ऐं मुड़ुस सां गॾु एयरपोर्ट ते वरितल तस्वीरूं बि शेयर कयूं। ज़रियनि मूजिबि मलाला मुख़्तलिफ़ सेमिनार्स में शिरकत कंदी, जॾहिं त लिम्स यूनिवर्सिटी में मलाला यूसुफज़ई जे एज़ाज़ में एहतमाम कयो वियो आहे। मलाला यूसुफज़ई 16 दिसंबर ते वापसि रवानी थी वेंदी। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻुवाण ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त 8 महीना विझाइण खां पोइ इम्पोर्टेड हुकूमत हैदराबाद सखर मोटरवे ते कमु शुरू करे रही आहे। उहो मंसूबो इमरान खान जी हुकूमत में मंज़ूर थी चुको हो। हैदराबाद सखर मोटरवे जी पीढ़ जो पत्थर रखण वारी तक़रीब में असद उमर पंहिंजे ट्वीट में चयो त सिंध जे अवाम खे हैदराबाद सखर मोटरवे मुबारक हुजे। उहो मंसूबो इमरान खान जी हुकूमत में हतमी तौर ते मंज़ूर थी चुको हो। असद उमर चयो त एकनिक 2021 जॾहिं त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप बोर्ड 31 मार्च 2022 ते उन जी मंज़ूरी ॾिनी हुई, जॾहिं त उन खां अॻु ठेकेदार जी चूंड बि थी चुकी हुई। हाणे 8 महीना बर्बाद करण खां पोइ इम्पोर्टेड हुकूमत कमु शुरू करे रही आहे।
पब्लिक अकाउंट्स कमेटी वज़ीर आज़म फौजी सरबराहन ऐं जजिस खे मिलंदड़ तोहफ़नि जो बि रिकॉर्ड तलब करे वरितो। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन नूर आलम खान तोशाखाना जो गुज़िरियल 10 सालनि जो रिकॉर्ड बि तलब करे वरितो आहे। नूर आलम खान चयो त जजिस ऐं ब्यूरोक्रेट समेत समूरनि माण्हुनि खे मिलंदड़ तोहफ़नि जो रिकॉर्ड पेश कयो वञे। ऑडिटर जनरल सियासतदाननि समेत सभिनी खे मिलंदड़ तोहफ़नि जो रिकॉर्ड पेश करे। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन वज़ीर आज़मन आर्मी चीफ्स ऐं नेवल चीफ्स खे बि मिलंदड़ तोहफ़नि जो रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। ॾहारकी मां 4 ॾींहं अॻु अगवा ॼाणायल 2 ॿारड़ियूं पंजाब जे राजनपुर वारे इलाइक़े मां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। पंजाब पुलिस दावा कई आहे त ॿारड़ियुनि खे अगवा कंदड़ हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। लाॾाऊ फ़कीर अहमद होत जूं 2 धीअर 7 सालनि जी राडो ऐं 13 सालनि जी गुडी ॾहारकीअ मां 4 ॾींहं अॻु गुम थी वयूं हुयूं। राजनपुर ज़िले जे ताजल थाणे जी पुलिस ॿिन्ही ॿारड़ियुनि खे बाज़ियाब कराए जवाबदार सर्वर खे गिरफ़्तार करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट मनी लॉन्ड्रिंग ऐं आमदनी खां वधीक असासन वारे केस में सलेमान शाहबाज जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक मनी लॉन्ड्रिंग केस में हिफ़ाज़ती ज़मानत जे लाइ सलेमान शाहबाज जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। जंहिं सिलसिले में सलेमान शाहबाज पंहिंजे वकील अमजद परवेज़ सां गॾु अदालत में पेश थियो। दरख़्वास्त गुज़ार चयो त 2018 में परॾे वयुसि ऐं 2020 में केस ठाहियो वियो ऐं मनी लॉन्ड्रिंग केस में FIA खे बि को बि नोटिस न मिलियो। अदालत इश्तिहारी करार ॾियण जी बि कार्रवाई गैर हाज़िरी में कई। हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई वञे त जीअं लाहौर जी लाॻापियल अदालत में पेश थी सघां। अदालत सलेमान शाहबाज जे वकील जा दलील ॿुधण खां पोइ वज़ीर आज़म जे पुट जे 14 ॾींहंनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती ऐं सलेमान शाहबाज खे 14 ॾींहंनि जे लाइ लाहौर जी लाॻापियल अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो। अदालत में पेशी खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे सलेमान शाहबाज चयो त अॼु 4 साल 2 महीननि खां पोइ पाकिस्तान वापसि आयो आहियां। असां पंहिंजो पाण खे अदालत जे साम्हूं सरेंडर करे छॾियो आहे। गुज़िरियल 6 सालनि में जेकी रांद ऐं तमाशो इमरान ख़ान मुल्क ऐं मुंहिंजे घर भातियुनि सां कयो उहो समूरी दुनिया ॾिठो आहे। राणा सनाउल्लाह ते हीरोइन जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो। शरीफ़ फैमिली खे इंतकामी कार्रवाई जो निशानो बणायो वियो। तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे सलेमान शाहबाज चयो त PTI हुकूमत दौरान नून लीग जे समूरी क़यादत जेल में क़ैद रही। अञा ताईं असां सां सियासत थी रही आहे पर हाणे असां सियासत कंदासीं। KPK गवर्नमेंट करप्शन जी दास्तान आहे। 2008 खां KPK में जेको बि थींदो रहियो उहो सभिनी जे साम्हूं आहे। सिंध हाई कोर्ट सरकारी स्कूलनि जा किताब विकिरो थियण जो नोटिस वठी छॾियो। सिंध हाई कोर्ट स्कूलनि जी ज़बून हारी बाबति दरख़्वास्त ते घोटकी में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा सरकारी किताब कबाड़ी जे दुकान में विकिरो थियण ते नोटिस वठंदे चेयरमैन एंटी करप्शन खे जांच जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस सलाउद्दीन पंवर ते ॿधल सिंगल बेंच जे आॾो स्कूलनि जी ज़बून हालीअ बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान एडवोकेट अब्दुल वहाब पंहिंजे मौक़िफ़ में चयो त ॾहारकी में कॉलेज जी तामीर जा फंड जारी कया विया आहिनि पर अञा ताईं हिकु बि सिर नाहे लॻाई वई। अदालत रिमार्क्स ॾिना त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी कॉलेज जी ज़मीन तां हद दख़िलुनि जो ख़ात्मो कराए पंहिंजी सरबराही में तामीराती कम कराए। जस्टिस सलाउद्दीन पंवर हिदायत ॾिनी त DSR रेंजर्स कब्ज़ो ख़त्म करण जे लाइ मुकमल फोर्स फराहम करे। ॿुधणी दौरान घोटकी में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा सरकारी किताब काबाड़ी जे दुकान में विकिरो करण जो इंकशाफ थियो जंहिंजो जस्टिस सलाउद्दीन पंवर नोटिस वठी छॾियो। अदालत रिमार्क्स ॾिना त दियानतदार ऑफिसरनि ते ॿधल कमेटी जोड़ी वञे। कमेटी किताबनि जी काबाड़ जे दुकान में विकिरो जी जांच करे। सिंध हाई कोर्ट 11 ऐं 12 क्लास जी किताबनि जी फराहमी यकीनी बणाइण जी हिदायत करे छॾी। अदालत सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन खे तलब कंदे चेयरमैन एंटी करप्शन खे जांच जो हुकुम ॾेई छॾियो।
ठठे में मनशात फरोशन छापो हणंदड़ पुलिस जी टीम खे यरगमाल बणाए वरितो आहे। बाअसर शख़्स सां मुबैना तौरु डील बाद मनशात फरोशन यरगमाल बणायल CIA पुलिस जे यरगमाल एहलकारनि खे छॾे ॾिनो। CIA इंचार्ज फारूक रापोटो जी अॻवानी में पुलिस टीम पठान कॉलोनी में मनशात जे अॾे ते छापो हयो त हथियार बंदनि खेनि यरगमाल बणाए वरितो। मनशात फरोशन पुलिस एहलकारनि खां हथियार बि फुरे वरिता। ज़रियनि मूजिबि हिकु बाअसर शख़्स सां ॻाल्हियुनि बाद हथियार बंदनि यरगमाल बणायल पुलिस जे एहलकारनि खे छॾे ॾिनो।